जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं हिंगोर जा खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोर जा भरिसां लिंक रोड ते मोटरसाइकिल वण सां टकराइण सबबि हिकु ॼणो ज़ख़्मी, ज़ख़्मनि जा सूर नसंदे इस्पताल में फ़ौत। रिपोर्ट मूजिबि हिंगोर जा भरिसां लिंक रोड ते मोटरसाइकिल वण सां टकराइण सबबि ॻोठ बंगुल खान चांग जो रहवासी नौजवान वसीम चांग शदीद ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे रूरल हेल्थ सेंटर हिंगोर जा मां तिबी इमदाद ॾियण बैदि हालत नाज़ुक हुजण करे गिम्स इस्पताल गंबट मुंतक़िल कयो वियो, जिते नौजवान वसीम चांग ज़ख़्मनि जा सूर नसंदे दम धणी हवाले कयो। फ़ौती नौजवान जो मड़ घर पहुचण ते घर में कोराम मची वियो। मोटरसाइकिल तेज़ रफ़्तारी सबबि कंट्रोल मां निकिरी वई, जंहिं करे हीउ वाक़ियो पेश आयो।